खबरवार सां शिरकंदासी छठे थाणे अंदर फिस्टा नमूने फौत थियल नौजवान जे वासन जो धरणो केतिरनि कलाकनि खां जारी आहे। नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरुमला जे वासन पारां लाश क़ौमी शहर ते रखी धरणो हंयो वियो। एसएसपी छठो मामले जो नोटिस वठंदे एसएचओ समेत टिनि एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। खबरवार सां शेयर कई पिया पीपीएमपीए सैयद रियाज़ शाह शिरासी धरणे में पहुची वियो आहे। छठे मां खबरवार सां शेयर कई पिया छठे थाणे अंदर फिस्टा नमूने फौत थियल नौजवान जे वासन जो धरणो केतिरनि कलाकनि खां जारी आहे। नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरुमला जे वासन पारां लाश क़ौमी शहर ते रखी धरणो हंयो वियो। एसएसपी छठो मामले जो नोटिस वठंदे एसएचओ समेत टिनि एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। पीपीएमपीए सैयद रियाज़ शाह शिरासी धरणे में पहुची वियो आहे। खबरवार सां छठे मां शेयर कई पिया छठे थाणे अंदर फिस्टा नमूने फौत थियल नौजवान जे वासन जो धरणो केतिरनि कलाकनि खां जारी आहे। नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरुमला जे वासन पारां लाश क़ौमी शहर ते रखी धरणो हंयो वियो। एसएसपी छठो मामले जो नोटिस वठंदे एसएचओ समेत टिनि एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। छठो मां वधीक तफ़सील कंदासीं रहमतुल्लाह छठो खां जी रहमतुल्लाह धरणे बाबति आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल छठे में जो नूरुमला जे वासन पारां एहतजाज जारी हो जॾहिं पीपीएमपीए सैयद रियाज़ शाह शिराज़ी पहुची करे ऐं वासन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो आहे। बिल्कुल हाणे धरणो ख़त्म करायो आहे। हिन खां पोइ हुते जनाज़े नमाज़ करे जनाज़ो कब्रिस्तान खणाया विया आहिनि। ऐं जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो न त एसएसपी छठो पारां छठे एसएचओ खे सस्पेंड करे ऐं मकली जो एसएचओ असलम ते मुक़ररु कयो वियो आहे। वासन पारां अञा ताईं उहो ख़दशा आहिनि त असांजे नौजवान खे मारियो वियो आहे। हुन ख़ुदकुशी न बल्कि हुनखे मारियो वियो आहे, जंहिंजे करे अञा ताईं मेडिकल रिपोर्ट बि न अची सघी आहे। ऐं उन्हनि जा इहे ख़दशा आहिनि त हिननि चयो आहे त जेके नौजवान खे बिना वजह मारियो वियो आहे उहो हेॾो वॾो केस कोन हो, पंहिंजे घरू मामलनि लाइ जहिड़ो थियो, जंहिंजे करे उते थाणे ते पेश कयो वियो, जंहिंजे करे हिननि खे तशदुद करे मारियो वियो आहे। ऐं वासन जो इहो चवणु आहे त फौरी तौर ते एसएचओ समेत जेको स्टाफ मौजूदु हो हुननि ते एफआईआर कटी वञे। जी महिरबानी रहमतुल्लाह तफ़सील जे लाइ। जी नाज़रीन, छठे मां खबरवार सां शेयर कई पिया छठे थाणे अंदर फिस्टा नमूने फौत थियल नौजवान जे वासन जो धरणो केतिरनि कलाकनि खां बाद में ख़त्म कयो वियो आहे। पारां लाश क़ौमी शहर ते रखी धरणो हंयो वियो हो। एसएसपी छठो मामले जो नोटिस वठंदे एसएचओ समेत टिनि एहलकारनि खे मुअत्तल कयो। पीपीएमपीए सैयद रियाज़ शाह शिरासी धरणे में पहुची ॻाल्हियूं कयूं। खबरवार सां छठे मां शेयर कई पिया छठे थाणे अंदर फिस्टा नमूने फौत थियल नौजवान जे वासन जो केतिरनि कलाकनि खां धरणो ख़त्म कयो वियो आहे।